जाथे खुदा जी खुदाई तिथ आहे तुझे मुस्तफा मुस्तफाई जाथे खुदा जी खुदाई खुद आहे ताथे तुझे मुस्तफा मुस्तफाई पोजे करे तमाम आलम जे मथा एहसान हुयो तमाम आलम जे मथा रहमत बणजी आयो त एहसान अल्लाह तबारक तआला फरमाया तमाम आलम जे मथा एहसान कयो पर न अल्लाह ताला सिर्फ मोमिनन के खास कयो। अच्छा अगते अल्लाह ताला छा फरमायो फरमाई इद बअथ फीहिम रसूला मां हमारे पांजो रसूल मोकले करे हमारे मथा एहसान कयो ओ रब करीम करोड़े एहसान तुझा मगर इहे रसूल त पहिरियां बि आया हुआ रसूलन जो सिलसिलो रसूलन जे आमद पहिरियां बि थींदी आई आ त जॾहिं तो हज़रत आदम अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो जॾहिं तो नूह अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो जॾहिं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह मोकिलियो जॾहिं हज़रत याकूब अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो बनी इसराइल जे मथां वॾा एहसान रब कया जो उन्हनि में अक्सर नबी मोकिलियाई त पोइ उन्हनि खे त न चयाई त मां तव्हां ॾे रसूल मोकिले करे मां जे मथां एहसान कयो। हालांकि कुरान करीम में किथे भी बनी इसराइल के न फरमायो आ के उम्मत के नबी जे सिवाय महबूब मुस्तफा का अलावा के नबी जे उम्मती के ये न चयो त मां पंहिंजो रसूल अवां दे मोकले करे मां अवां जे मथा एहसान कयो आ पो जडे ॿियनि ॾे रसूल पे आया उन मर एहसान अल्लाह ताला याद न ॼारियो पर जेडी मल पंहिंजे महबूब आयो जेडी मल हुजूर अली सलातो सलाम आयो आ उन मल फरमाए मां मोमिनन जे मथा एहसान कयो वा इहो भला कीअं त इन ॻाल्हि खे समझण जे लाइ असां दुनियावी मिसाल ॾियूं था त जेकॾहिं को पीर हूंदो आहे जेकॾहिं को इमाम हूंदो आहे उनखे दावत हुजे त फलाणे जगह ते अचे मौलवी साहब न पहुची सघियो पंहिंजे पुट खे मोकिलियाई वडेरो दावत ते न अची सघियो पंहिंजे खलीफ़े खे मोकिलियाई इमाम न अची सघियो मौज़िन खे मोकिलियाई खरीदो फरोख्त गाॾियुनि जी थी सघे थी उहा तब्दील करे सघिजे थी का बि चीज़ पंहिंजी ॿिए ॾांहुं जेका मोकिलबी आहे को ॿियो शख़्स मोकिले सघिजे थो पर हर शख़्स चाहींदो आहे त मुंहिंजो महबूब केॾांहुं न वञे मुझो महबूब मूं वटि हुजे मुझे महबूब जो सौदो न कयो वेंदो आहे केॾांहुं बि मोकिलबो आहे कहिड़े बि कम सां कंहिं ॿिए शख़्स खे मोकिलबो आहे पर जिन सां मुहबत हूंदी आहे जेको महबूब हूंदो आहे दिलि चवंदी आहे उहो हुजे ऐं मां हुजां महबूब ऐं मां हुजां ॿियो केरु न हुजे ऐं महबूब सां मां ई मुहबत कयां मुंहिंजे महबूब सां को ॿियो मुहबत न करे ही महबूब सिर्फ़ मुंहिंजो हुजे के ॿिए जो न हुजे भिटाए गोड रहमतुल्लाह अलैह फरमायो त अखियुनि में थी वे तबारे आओ ढकिया अखियुनि में थी वे तबारे आओ ढकिया तकियो करे तारन में थी पिंबड़न में पे जिया तोखे न ॾिसे दे न आओ पसां को बियो महबूब सां त एतिरी मोहब्बत हूंदी आहे महबूब सां एतिरी चाहत हूंदी आहे पर जेॾीमहिल अल्लाह तबारक तआला पंहिंजा नबी मोकिलींदो वियो रसूल मोकिलींदो वियो पंहिंजो सुहिणो खलील जंहिंखे खलील जो लक़ब दोस्त जो ॾिनाई उहो मोकिलियाई हज़रत मूसा कलीमुल्लाह मोकिलियाई पर कंहिंखे ईअं न चयाई त मां तव्हां जे मथां एहसान कयो आहे जेके नबी ईंदा विया रसूल ईंदा विया पर
जेडी मल पंहिंजे महबूब जी वारी आई जेडी मल हबीब जी वारी आई जेडी मल हबीबुल्लाह जी वारी आई जेडी मल अम्मा आमिना जो लाल दुनिया में अचण वारो थियो अल्लाह तबारक तआला फरमायो पेरा नबियन दे मां पेरा नबियन जे उम्मतन दे पंहिंजा प्यारा पैगंबर मोकिलिया जरूर त मुझे आदो उन्हनि जा वॾा मकाम आहिनि वॾी इज्जत मान मर्तबे वारा आहिनि मगर ए मोमिनो महबूब सिर्फ मां अव्हां ॾे मोकिलियो आहे ऐं महबूब अव्हां ॾे मोकिलियो आहे तव्हां जे मथां वॾो एहसान कयो आहे अल्लाह तबारक तआला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मां मोमिनन जे मथां एहसान कयो जो पंहिंजो रसूल उन्हनि मझां उन्हनि ॾांहुं मोकिलियो वो उन हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेकॾहिं अल्लाह तबारक या अल्लाह पहिरियां तो ॿियूं बि नेमतूं कयूं इज्जत मान मर्तबो धन दौलत हर चीज तो असांखे ॾिनी कंहिंजे बारे में न फरमाई त मां तव्हां जे मथां एहसान कयो आहे पर जेके काफ़िर तो रब करीम खे रब करे मञण लाइ तयार न आहिनि उन्हनि खे बि तो औलाद जी नेमत ॾिनी आहे उन्हनि खे बि तो दौलत ॾिनी आहे उन्हनि खे बि दुनिया में इज्जत ॾिनी आहे तो उहे जेके रब करीम खे रब करीम वहदहू ला शरीक करे नथा मञनि उन्हनि खे बि तो नवाज़ियो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं जेके बि नेमतूं तव्हां गणे रहिया आहियो पर जेकॾहिं तव्हां गणण चाहींदव त न गणे सघंदव मूं रब जूं एतिरियूं अव्हां जे मथां नेमतूं आहिनि पर जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े महबूब जी नेमत जो एहसान अव्हां यादि कयो इन जो शुक्रियो अदा कयो त तव्हां सभिनी नेमतुनि जो ॼण शुक्रियो अदा करे छॾियो इन महबूब सां मोहब्बत रखी इन महबूब सां लह लाई इन महबूब सां इश्क कयो इन महबूब जी तालीमात खे क़बूल कयो इन महबूब जे चवण ते हलियो पोइ तव्हां अखियुनि जो ज़बान जो कन जो नक जो पेरनि जो हथनि जो शुक्रियो अदा करे छॾियो पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब सां मोहब्बत न कई त मूंखे ज़रूरत न आहे अव्हां जी इबादत जी मूंखे ज़रूरत न आहे अव्हां जे कंहिं बि शुक्रिया अदा करण जी छो जो जंहिं मुंहिंजे महबूब सां लौ लाई उन जो ई हर अमल क़बूल आहे भिटाए घोट रहमतुल्लाह अलैहि सबक ॾींदे फरमायो ए इंसानो दुनिया में तव्हां ज़रूर आया आहियो दुनिया में तव्हां रोज़ा बि रखंदव अमल बि कंदव सॼियूं सॼियूं रातियूं बि तव्हां जागंदव नमाज़ूं बि तव्हां पढ़ंदव तहज्जुद बि पढ़ंदव पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्याल रखजो तव्हां केतिरी बि बहितरीन इबादत कयो केतिरी बि लज़ीज़ केतिरी बि तव्हां मुशक्क़त उठाए इबादत कयो बल्कि तव्हां वॾी मंज़िल ते पहुचो ऐं इबादत में केतिरो अॻिते वधी वञो पर मुंहिंजे महबूब सां मोहब्बत न रखी त तव्हांजो अमल कंहिं कम जो न आहे जीअं आला हज़रत इमाम मोहम्मद रज़ा ख़ान अलैहि रहमत रहमान पंहिंजे ख़ुतबे में नक़ल फरमाइनि था अला ईमान ला मल्ला महब्बत अल्लाह जंहिं शख़्स जे दिल में मुंहिंजे महबूब जी मोहब्बत न आहे उन जो ईमान ई न आहे जंहिं शख़्स जे दिल में हबीब खुदा जी मोहब्बत न आहे उन जो ॼण त ईमान ई न आहे ॼण उहो मोमिन ई न आहे भिटाए घोट इन जो तर्जुमो कंदे असांखे सम्झायो त मदी रखे मन में मदी रखे मन में वो सन्हो तन जो सराफन तो कोई दाखिल न थियो ॻाल्हि समझ में आई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब
पहिरियां सुट कटींदा के दौर में चरखो हूंदो आहे हलायो वेंदो आहे न असां ॾिठो न असांखे ख़बर आहे त कीअं सुट कतबो आहे बहरहाल इन भिटाई गुरु रहमतुल्लाह अलैह उन जो मिसाल ॾींदे चयो आहे त जिन सन्हो कतियो यानी बेहतरीन कारीगरी कई वॾी मेहनत करे उन्हनि सुट खे सुहिणो कतियो पर ॾोह कहिड़ो कयाऊं जो मदी रखियाऊं मन में मदी रखे मन में सनो कतियो जन तन जो सराफन तू कोई दाखिल न थियो पर मोहब्बत रखे मन में मोहब्बत रखे मन में वो रटा रोड़िया जन तन जो सराफन अण तुरियो अखामियो तांजी इबादत जी तौरब न कई वई तांजी रियाज़त जी तौरब न कई वई उन जो अण तुरियो अखामियो छो जो उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत दिल में रखी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क दिल में रखियो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत के दिल में रखियो अज़मत रखे पो जिको अमल कयो वेंदो अल्लाह तबारक व तआला में उम्मीद आहे त अल्लाह ताला असांजो अमल क़बूल फरमाईंदो पो उन हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अचण हिन असां जे लाइ सॼी दुनिया जे लाइ वॾी नेमत आहे नेमतुल मजा वॾो नेमत आहे उन जे शुक्रिये जे तौर ते ही मुसलमान उन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण ते मीलाद मल्हाईंदा आहिनि जेडी वाला हबीबे खुदा महबूबे मुस्तफा हुजूर अकरम नूरे मुजस्सम शाह बनी आदम रसूल मोहतशम जी विलादत बा सआदत थिया त हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो अबू लहब अबू जहल जो भा अबू लहब चाचो हुयो महबूब जो उन जी हिक बानी हुई खरीद कयल उहा बानी जो डोड़ंदी आई यानी अची करे इन अबू लहब खे ॿुधाइण लॻी त तोखे मुबारक हुजे जो तुंहिंजे भाउ जे घर में पुट ॼाओ उन अबू लहब हिकदम इशारो करे उन पंहिंजी बानीअ खे आज़ाद करे छॾियो इहो अमल हिन छाजे करे कयो हो पंहिंजो भाइटियो समझी करे उनखे आजाद करे छॾियो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको अबू लहब जो भाउ महबूब मुस्तफा जो चाचो फरमाइनि था मां ख्वाब जे अंदर अबू लहब खे ॾिठो जेको तमाम परेशान मां पुछो मां फ़अल अल्लाहु बिक अल्लाह तबारक व तआला तोसां कहिड़ो मामलो फरमायो चवण लॻो अवां सां जुदा थी करे मूं का भलाई न मिलिया मगर जॾहिं सूमर जो ॾींहुं ईंदो उन सूमर जे ॾींहुं मूंखे अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मुंहिंजे हिन अशद आंगिर मज़ा हिक चीज़ निकिरंदी जेका तमाम लज़ीज़ माख खां वधीक मिठी हूंदी बर्फ खां वधीक थधी हूंदी खीर खां वधीक सफ़ेद हूंदी मां उनखे चूसींदो आहियां मुंहिंजे अज़ाब में तकफीफ यानी थोरी घटिताई थींदी उहो छाजे लाइ जो उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण ते इन आंगुर जे इशारे सां उन पंहिंजी बानीअ खे आज़ाद कयो अल्लाह तबारक व तआला इन काफ़िर खे बि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो अजर ॾिनो उन ते आज़ाद करण ते उन जो इहो अमल क़बूल कयो त जेको आशिक़ रसूल हुजे महबूब जे मथां दुरूद पाक पढ़ण वारो हुजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत करण वारो हुजे पो उन जो छो न मीलाद क़बूल थींदो ए साईं उलमा इकराम लिखियो आहे त महबूब अलैहिस्सलाम जेके बि असां अमल कयूं था उन्हनि अमलनि जी असांखे पक नाहे पर इन हदीस पाक जी रोशनीअ में असांखे पूरी पक त असांजो मीलाद महबूब वटि क़बूल असांजो मीलाद अल्लाह ताला जी बारगाह में क़बूल अच्छा इन जी निशानी छा आहे अवां ॾिठो हूंदो त हिकिड़ा बादशाह आया
कल्होड़न जो दौर आयो, सूमरन जो दौर आयो, फलाणन जो दौर आयो, हिन सिंध ते हेतरा साल हुकूमत कई, वरी उहे ॿिया हलिया, वरी ॿिया आया, यानी जंहिंखे उरूज आ वरी उनखे ज़वाल। हिकिड़े कुर्सीअ ते वेही इशारनि सां माण्हुनि जा कंठ केराइण वारा केॾी महिल पाण फांसीअ जे फंदे ते बीठा आहिनि। कुर्सीअ ते वेही करे हू अलाए कहिड़ा खराफात करण वारा, उन्हनि जे हुक्म ते जेके हलण वारा, उहे ई उन्हनि खे पकड़ियो जेल में हयो वेठा आहिनि। यानी कॾहिं उरूज आ त कॾहिं ज़वाल आ। इहा हर शख्स खे उरूज आहे, हर चीज़ खे उरूज हूंदो आहे ऐं ज़वाल बि हूंदो आहे। फिरऔन जो दौर बि आयो जे पाण खे ख़ुदा सॾायो, पर उहो इन दरिया में गरक थी वियो। नमरूद जो दौर आयो, उन पंहिंजो पाण खे ख़ुदा सॾायो। अल्लाह ताला मच्छर जे हथां उनखे ज़लीलो ख़्वार करे मारायो। अहिड़ी तरह तव्हां ॾिसंदव त जेको बि उरूज जे तरफ़ वेंदो वा उनखे ज़वाल ज़रूर ईंदो वा। मगर असांजी उमिरि खां वॾा ॾिसंदव त अॼु खां 30 साल पहिरियां एतिरा मीलाद न थींदा आहिनि, एतिरा जुलूस न निकिरंदा आहिनि। एतिरो मीलाद में कुझु माण्हू पहिरियां 10 ॼणा, जुलूस में 20 ॼणा, पर हर साल ॾिसंदव त जुलूस जी तादाद वञे थी वधंदी, महबूब जे मीलाद जी तादाद वञे थी वधंदी। उलमा वटि तारीख़ूं वांदियूं न आहिनि, सिर्फ़ सॼो महीनो महबूब जो मीलाद हर शख्स करे रहियो आहे। हर शख्स जी दिलि चाहे थी त मुंहिंजे घर बि महबूब जो मीलाद अचे ऐं हर सालों साल इन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हाइण वारा, महबूब जो मीलाद करण वारा, मज़ीद अल्लाह ताला उन्हनि खे बरकत अता फरमाए थो जे आईंदे साल वरी उन खां वधीक मीलाद। हर ॻाल्हि खे ज़वाल हूंदो आहे, पर न हिन खे ज़वाल कीअं अचे जो अल्लाह तबारक ताला इन ॻाल्हि जो ज़िम्मो खयो। अल्लाह तबारक ताला फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक। ओ मौजा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम, जेकरे अबू जहल मुखालिफत कया न मञे, जेकरे अबू लहब मुखालिफत कया न मञे त भले न मञे। उन्हनि केतिरो ज़ोर हलाईंदा, काफ़िर न मञनि त न वञनि। अल्लाह तबारक तआला फरमायो तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करण वारे जो ज़िम्मो मूं रब जो आहे। मूं अल्लाह तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करण जो ज़िम्मो खयो आहे। त जंहिं चीज़ खे अल्लाह तबारक तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िक्र खे बुलंद करण वारो जॾहिं खुद खुदा हुजे, पोइ कंहिंखे ताक़त आहे जो उनखे घटि करे सघे। जेॾी महिल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन दुनिया में आयो, हदीस पाक जो मरफू मफ़हूम आहे त शैतान 4 दफ़ा तमाम घणो रुनो, तमाम घणो पेशमा, तमाम घणो रुनो। कॾहिं जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे बारगाह मां तड़ियो वियो त शैतान तमाम घणो रुनो। वरी जॾहिं अल्लाह तबारक व तआला उनखे आसमाननि खां हेठि लाहे छॾियो, लानत जो तोप उनजे गीचे में पियो। उन महिल शैतान तमाम घणो रोअण लॻो, पर टियों दफ़ो उन महिल रुनाई जंहिं महिल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद थियो, मतलब महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन दुनिया में तशरीफ आवरी थी। उन महिल शैतान टियों दफ़ो तमाम घणो रोनो। पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे रात थी हुई, हर तरफ सुरहान थी वई हुई, झंड झर में खुशियूं थी वयूं हो। ओभर जा पखी ओलह वारनि खे मुबारकूं ॾियण विया, ओभर वारा ओलह वारनि ॾे आया। मच्छियूं जेके दरियाहनि में ख़ुशि थियण लॻियूं, हिक ॿिए खे मुबारक ॾियण लॻियूं। अॼो की उहा रात आहे जे रात महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अचण वारो। हिय ओचितो छा थी वियो, किन खे लगी है रानी आ
आबाद थी विया उजड़ियल जागर जिथे हुई वीराने आबाद थी विया उजड़ियल जागर जिथे हुई वीराने हियो ओचितो छा थी वियो हियो ओचितो छा थी वियो किन खे लगी हैरानी आबाद थी विया उजड़ियल जागर जिते हुई वीरानी आबाद थी विया उजड़ियल जागर जिते हुई वीरानी छा राज राज़ी अज पर छा राज राज़ी अज पर शैतान कुछ घबरायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब आऊं चई रहियो आहियां सल्ले अला सब गायो अध गायो न तव्हां अध पिया गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अज दिल रबा दुनिया में अल्हम्दुलिल्लाह आयो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो जेरी मलम अच्छा टियो चक्कर उन शैतान उन महल रुनो जे मल महबूब जो मिलाद थियो जे महबूब जो अचण वारी रात थी जे मल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में आया चौथों दफो शैतान तमाम घणो उन वक्त रुनो जे वक्त सूरे फातिहा नाज़िल थी जे मल सूरे फातिहा नाज़िल थी त शैतान तमाम घणो रुनो तमाम घणो रुनो चईन मकामन ते न शैतान पंहिंजो पाण तमाम घणो रुनो ऐं ॿिए तरफ़ ख़ुशियूं थी रहियूं आहिनि हिकिड़े तरफ़ हर पखी पखण ख़ुशियूं मल्हाए रहियो आहे ॿिए तरफ़ शैतान रोई रहियो आहे त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो महबूब जे अचण ते ख़ुशी केर मल्हाईंदा आहिनि लिहाज़ा ख़ुशी छाजे लाइ बि उन्हनि मल्हाई उन्हनि महबूब जे अचण जी बि ख़ुशी मल्हाई त अॼु असां अचण जी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो बगदाद में हिकिड़ो इब्राहिम नाले शख्स हुयो इब्राहिम नाले शख्स मुसलमानो हर साल पंहिंजे पड़ोस में पंहिंजे घर में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो मीलाद मल्हाईंदो हो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो उर्स मुबारक कंदो हो साथ घर में हिकु काफ़िर हुआ यहूदी हुया यहूदिन जेका पंहिंजे मुर्स खां पुछण लगी त ही मुसलमान हर साल ही हेॾो वॾो दावत जो एहतमाम थो करे छाजे लाइ कहिड़ी वजह जे त उन जे मुर्स उनखे चयो त असल में हिन महीने में इन्हनि जे नबीअ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो आमद जो महीनो आहे ऐं हिते अचण जो महीनो आहे इन जे लाइ इहो ख़ुशि थींदा आहिनि त उन यहूदिन चयो त माशाअल्लाह उन यहूदिन औरत चयो त इन्हनि जो केॾो न ख़ूबसूरत केॾो न बहितरीन अमल आहे जो पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया में ईंदे एतिरा साल गुज़री विया आहिनि पोइ बि अचण ते ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि ऐं हर साल उन जो उर्स करे उन जो मीलाद मल्हाए रहिया आहिनि बहरहाल उन औरत जे दिल में हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जागी आहे ऐं इन मोहब्बत में रात जो जेॾी महिल सुती आहे अखियूं त बंदि थियूं आहिनि पर दिल जूं अखियूं खुली वयूं आहिनि उहा औरत ॾिसे थी त हिकिड़ो काफ़िलो अची रहियो आहे उन काफ़िले में हिकु सवारी आहे जिन सवारीअ जे मथां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम चोॾींहं जो चंड जे खां वधीक चेहरो करे मुस्कुराए रहिया आहिनि मुंडे नेण खणी
मुझा दिल बर खिल मुझे नेण खड़ी मुझा दिल बर खिल ॿियनि जा खोड़ पुनला मुझो तूं आ पुनल मुझे नेण खड़ी ओ मुझा दिल बर खिल मुझे नेण खड़ी मुझा दिल बर खिल ॿियनि जा खोड़ पुनला मुझो तूं आ पुनल मुझे नेण खड़ी जेरी मला उन औरत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारक ॾिठो आ दिल में ख्याल आयो आ त अहिड़ो हसीनो जमील शख्स केर थी सघे थो काफ़िले वारनि खां पुछण लॻी ही कहिड़ो काफ़िलो आ काॾे वञी रहियो आ काफ़िले वारनि हुन औरत खे ॿुधायो त ही काफ़िलो त महबूब मुस्तफ़ा जो आहे ही हबीब ख़ुदा आहे ही महबूब मुस्तफ़ा आहे ही काफ़िलो इब्राहिम जे घर ॾांहुं रवानो आ जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन उर्स कयो आ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद कयो आ ऐं नबी पाक नबियनि जो सरदार साहिब लौलाक अमा आमिना जो लाल उन जे घर ॾांहुं तशरीफ खणी वञी रहियो आ हिन खे दिल में थियो त मां त मुसलमान बनाया ऐं जेकॾहिं मां महबूब सां ॻाल्हाइण चाहियां त मूंसां ॻाल्हाईंदो त काफ़िले वारनि चयो त हे त रहमत लिल आलमीन आहे हे महबूब ख़ुदा आहे जेकॾहिं तूं अर्ज़ कंदीअ त ज़रूर महबूब मुंहिंजी ॿुधंदो पर कहिड़ी तरह मां अर्ज़ कयां छो जो मुंहिंजो हाल अहिड़ो आहे ना मुसलमान आहियां ही त महबूब ख़ुदा आहे कहिड़ी तरह आओ अर्ज़ कयां भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त उन औरत छा चयो उन जो तर्जुमानी थो कयां हाणे उन टाइम ते त ख़ैर न चयो हूंदो बहरहाल मिसाल जे तौर ते आउं पेश थो कयां त भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमायो तूं समो आओ कंदरी तू समो कंदरी मुंह में ए बन लख हिकड़ो बन मुंह में ए बन लख कारण रब अलख मता मागर मटी मां एबदार गुनाहगार बदकार बानी आया मता मुंडे महबूब तवज्जो न दे पर जेडी मल हबीब खुदा महबूब मुस्तफा के अर्ज कयो आ या रसूल अल्लाह जे करे मां अहां जो मिलाद कया मां अहां जे हिन आमद जे सिलसिले में उर्स कया त छा तू ईंदे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जी हां उन जो चवण हो यकदम औरत कलमो भरे मुसलमान थी पईया त हिन जो एडो महबूब शफीक आ जो मुझे घर अचण जे लाइ हबीब खुदा राज़ी आ सुबह जो जेडी मल उथी आ ऐं पंहिंजे दिल में उहा मोहब्बत पंहिंजे दिल में उहा चाशनी पंहिंजे दिल में उहा लज़्ज़त महबूब जे दीदार जी महसूस करे रही छो जो जिथां जिथां सरकार बिखो बारे हलंदो आ जिथां जिथां सरकार बिखो बारे हलंदो आ ॼण खथूरीअ जाके मणहारे हलंदो आ ओ ॼण खथूरीअ जाके मणहारे हलंदो आ जो सहाबा इकराम फरमाइन था त असां अल्लाह जे हबीब खे जेडी मल तलाश करण जो ज़हन रखंदाऊं ॻोल्हींदाऊं त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन जे खुशबूअ मां सुञाणींदाऊं जंहिंजे घटीअ मां गुज़रंदो आ उन घटीअ में खुशबूअ जा हुबकार अची वेंदा आहिनि असां उन खुशबूअ जे तहत वञी महबूब वटि पहुचंदाऊं छाजे लाइ जो जिथां जिथां सरकार विखो बारे
जिथां जिथां सरकार विखो बारे हलंदो ओ ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा ओ ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा हिकिड़े दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु औरत आई अर्ज़ करण लगी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे पर मूंखे ख़ुशबू दरकार आहे कहिड़ी ख़ुशबू दरकार महबूब जेकरे अवां जो पसीनो मिली वञे त इन खां वधीक का बि ख़ुशबू नाहे दरकार महबूब अलैहिस्सलाम उनखे पंहिंजो पसीनो ॾिनो उन शीशे में महफूज़ करे उन औरत नई जेका कुंवार थी आहे उनखे उहा ख़ुशबू मिली आहे हैया उन मां एतिरी त ख़ुशबू आई आहे उन जे घर में जंहिंमें महबूब अलैहिस्सलाम ईंदा हुआ उन घर में खुशबू अची वेंदी आहे एस ताईं जो उन घर जो नालो ई खुशबू वारो घर रखियो इहो कीअं न हुजे जो जिथां जिथां सरकार विखूं बारे हलंदो वा जिथां जिथां सरकार विखूं बारे हलंदो वा ओ ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा जिथां जिथां सरकार विखूं बारे हलंदो वा ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो आ जंहिं शख्स जे मथां जंहिं ॿार जे मथां महबूब अलैहिस्सलाम पंहिंजो हथ घुमाईंदा आहिनि उनखे उन ॿार मथां खुशबू अचण शुरू थी वेंदी आहे इन महबूब अलैहिस्सलाम जी एतिरी हुबकार हूंदी आहे जो जंहिं शख्स खे हथ लाईंदा हा त उन जे हथ मथां बि खुशबू अची वेंदी हज़रत वाइल रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए वाइल बिन हजर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त मुंहिंजो हथ मुबारक महबूब अलैहिस्सलाम जे गल मुबारक खे जेॾी महिल लॻो आहे त मां रेशम खां वधीक उनखे नरम पातो आहे ऐं मुंहिंजे हथ में एतिरी खुशबू थी वई आहे जो कई मां उन खुशबूअ खे महसूस कंदो रहियो आहियां जिथां जिथां सरकार विखूं बारे हलंदो वा ओ ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा ॼण खथूरिया जाके मणहारे हलंदो वा उन औरत जेॾी महिल इहो मुसलमान थिया सोचण लगी आ त मां महबूब खे दावत ॾेई आहियां महबूब हुज़ूर अलैहिस्सलाम मूंखे यकीन आ त मुंहिंजे घर में ईंदा पर पंहिंजे मुर्स सां ॻाल्हि कीअं कयां हू यहूदी आ काफ़िर आ किथे मामलो ख़राब न थी वञे उन सां इज़हार कीअं कयां ॾिठाई त सुबुह जो सवेर उथी करे उहो उन जो मुर्स वियो आहे बाज़ार में उहो कुझु खाइण पीअण जो सामान वठी आयो आहे ऐं दावत जो एतमाम करण लॻो आहे औरत पुछण लॻी त तूं छा जी दावत करे रहियो आहे कहिड़ी ख़ुशीअ में अॼु तो हेतिरा ताम जो इंतजाम कयो आहे चवण लॻो मां इन ख़ुशीअ में अॼु दावत थो कयां जो तूं मुसलमान थी चुकी आहीं चवण लगी मां त मुसलमान थी चुकी आहियां पर तोखे कीअं ख़बर पई जे जंहिं महबूब रात तोखे अची इन निंड जे अंदरि तोखे अची करे तुंहिंजे क़िस्मत खे जाॻायो उन महबूब मुंहिंजे मथां बि करम फरमायो उन महबूब मूंखे बि कलमो भराए मुसलमान करे वियो आहे त महबूब अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाइण महबूब अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाइण इहो काफ़िरनि खे बि मुसलमान करण जो सबब बणिजी चुको आहे बणिजी वेंदो आहे इंसान तरक़ी कॾहिं कई इंसान जानवरनि वारी कैफ़ियत में रहियो वरी जानवरनि वारो सुलूक जानवरनि वारो निज़ाम रखियऊं हे इंसानियत में कीअं आया ही हिक ॿिए जे रत जा प्यासी इंसान हिक ॿिए जे मथां जान फिदा करण वारा कीअं बणिजी विया
हिन औरतन खे हिक जानवर वांगुरु मिसल समझंदा हुआ औरत खे इंसान हुअण जो दर्जो ई न ॾींदा हुआ उन्हनि जो इहो नज़रियो हूंदो त जीअं बकरी वठिजे थी उन बकरीअ मां खीर थो हासिल कजे बचा था उन मां हासिल कजे वरी जॾहिं टाइम थिए त बकरीअ खे माण्हू खपाए छॾे अहिड़ी तरह औरत आहे औरत मां पंहिंजो मफ़ाद हासिल कजे फ़ाइदो हासिल कजे जॾहिं टाइम थिए त हुनखे कुई छॾिजे जॾहिं टाइम थिए त हुनखे विकिणी छॾिजे यानी औरत जी इहा हैसियत हूंदी जो औरत खे इंसान हुजण ई तस्लीम न कयो हुजे जंहिं औरत खे इहो एॾो इज़त ऐं मान मर्तबो जे महबूब जे करे मिलियो उहा औरत छो न महबूब जो मीलाद मल्हाए उहे ग़रीब जिन जे मथां अमीर काबिज़ हूंदा आहिनि जेके ग़ुलाम करे पंहिंजे पाण वटि रखंदा आहिनि जानवरनि वांगुरु विकिणंदा आहिनि जानवरनि वारो सुलूक कंदा आहिनि उन्हनि ग़रीबनि मिस्कीननि खे जंहिं आज़ादी ॾियारी उन आज़ादीअ जे ख़ुशीअ में महबूब जे अचण ते छो न मीलाद मल्हाइनि हिकिड़ो अंग्रेज़ इन ॻाल्हि ते सर्च कई त इंसान खे इख़लाक़ कंहिं सेखारियो इंसान खे इंसानियत कंहिं सेखारी इंसान खे यानी इंसान में जो बेहतरीन नुमा केर थियो वो ईसाई हो अंग्रेज हुयो पर उन वॾा वॾा जेके माण्हू गुज़री चुका नबी गुज़री चुका उन्हनि जे मथां सर्च कयो ऐं उन्हनि जी सीरत पढ़ण शुरू कया ए साईं जो उन हिकिड़ो अंग्रेज़ीअ में किताब लिखियो जे किताब जो तर्जमे जे लिहाज़ सां नालो हो 100 हीरा नालो किताब जो 100 हीरा हुन अंग्रेज़ी में लिखियो बहरहाल मूंखे अंग्रेज़ी कान थी अचे न त उन अंग्रेज़ जो नालो बि मूंखे ख़बर आहे बहरहाल यादि न आहे छो जो उन नालो ई अंग्रेज़ी हुयो सो उन 100 हीरा नालो रखियो त 100 शख्स अहिड़ा आहिनि जन दुनिया खे तब्दील कयो आहे ऐं दुनिया में उन्हनि वॾो इनकलाब आंदो आहे ऐं उन्हनि जे हक़ ऐं सच हुजण ते उहो दलील आहे उन्हनि जेके बि लिखिया आहिनि सभ खां पहिरियों नालो जंहिं तरतीब में लिखियो आहे त दुनिया जे अंदरि जेको कामयाब तरीन शख्स आहे हीअ दुनिया जी अंदर जंहिंजे मथां अल्लाह ताला जो करम आहे सॼी इंसानियत खां जेको शख्स अफ़ज़ल आहे उहो महबूब मुस्तफ़ा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आहे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन पहिरियों नालो लिखियो आहे त ॿिया सभु नबी ॿिया हालांकि हुयो काफ़िर मुसलमान न हुयो पंहिंजे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन 3 नंबर ते आंदो 52 नंबर ते हज़रत फारूक आज़म खे आंदा ॿिया जेके बि आहिनि घणा नाला आहिनि जेके काफ़िर बि रहिया पर हुन जे नज़दीक मोतबर आहे उन्हनि जा बि न आंदा ऐं हीअ कई नाला उन मौजूदा दौर ताईं बि उहो जेसि ताईं हुयो उहे बि लिखिया पर पहिरियों जेको नालो लिखियो न उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो लिखियो छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हीअ दीन जी ख़िदमत ऐं दीन मुसलमाननि जो हुजण उन 1400 साल खां पहिरियां जेका दीन जी मशीन शुरू थी उहा अञा ताईं हलंदी पई अचे अञा ताईं मुसलमाननि में वाधारो थींदो पियो अचे उन सर्च कयो त को बि शख्स एॾी वॾी क़ौम खे जो तादाद 1.5 अरब ताईं पहुची चुको आहे एतिरी क़ौम खे बेवकूफ़ नथो बणाए सघे एतिरी क़ौम खे लाज़मी आहे त इहो हक़ ते हुयो इन जो दीन हक़ ते इन जी मशीन हक़ ते इन जो निज़ाम हक़ ते आहे इन जे लाइ ॾींहों ॾींहुं इन खे कामयाबी मिलंदी पई वञे ॾींहों ॾींहुं दीन पखड़जंदो पियो वञे छो न पखड़जे जो ज़िम्मो अल्लाह तबारक तआला खयो आहे त वरफ़अना लक ज़िक्रक ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करण अल्लाह जो कमु आहे त इन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहिरीं लिस्ट में नालो लिखियो आहे जो कई जेके बि अंबिया आया जेके बि नबी आया पर उहे सभु उन पोइ ते रखिया ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे अॻियां रखिया ऐं तर्जुमे तौर ते मां पंहिंजे सिंधीअ में ॿुधायां त उन छा चयो रसूलुल्लाह जहिड़ो रहबर
न को ॿियो थियो न को थींदो। असांजो अक़ीदो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ातमुल अंबिया रसूलुल्लाह जहिड़ो रहबर न को ॿियो थियो न को थींदो। रसूलुल्लाह जहिड़ो रहबर न को ॿियो थियो न को थींदो। सैयद जो हम कदम हम सर सैयद जो हम कदम हम सर न को ॿियो थियो न को थींदो। रसूलुल्लाह जहिड़ो रहबर न को ॿियो थियो न को थी। हम तो हम हैं सारे हश्र देखोगे तुम। आला हज़रत वरी पंहिंजे अंदाज़ में ॿुधायो त असां महबूब जी तारीफ़ छा कयूं। यानी ईअं खणी सम्झ त उनखे हुन जवाब ॾिनो त तो पहिरें नंबर ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे आंदो दीन इस्लाम खे हक़ खे तस्लीम कयो त वाकई इहा दीन हक़ ते आहे। असां हबीब जो मीलाद कहिड़ो मल्हायूं, असां में केतिरी ताक़त आहे, पर ही असां महबूब जो मीलाद मल्हाए करे असां पंहिंजी इज़त मथे करे रहिया आहियूं। हालांकि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद महबूब जो चर्चो जेको आहे वण झर झंक में थींदो रहंदो। असां छा था करे सघूं, तू असांखे तो रोकी। पर हम तो हम हैं सारे हश्र देखोगे तुम। होगा नबियों का नारा नबी होगा नबियों का नारा हमारा न खल्क से औलिया औलिया से रसूल। खल्क मखलूक खां औलिया अफज़ल आहिनि, वरी औलिया खां अल्लाह जा नबी अफज़ल आहिनि ऐं अल्लाह जा रसूल अफज़ल आहिनि। खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे औला वो आला। दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अचण जो जेॾी महिल वक़्तु थियो आहे, हज़रत सैयदना हसन रज़ी बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था मां नंढड़ो होसि अञा बचपन जे आलम में जेॾी महिल महबूब जी जेका राति आमद जी थी आहे, मां मदीने मुनव्वरा में मौजूद हुअसि। महबूब जो आमद मक्के मुकर्रमा में थी आहे। मां तो ॾिसां हिकिड़ो यहूदी आहे, हिकिड़ो ॿियो शख़्स आहे जेको वॾे रेतीअ जे टेले ते चढ़ी करे चवण लॻो ओ यहूद जा गिरोह करीब थी वञो मुंहिंजे। जेको मां किताबनि में पढ़ियो आहे, जेको असांखे उलमा ॿुधाईंदा आया आहिनि त हिकु सितारो आहे जेको पंहिंजी जॻह खां जॾहिं उभरंदो या पंहिंजी जॻह खां जॾहिं खिड़ंदो, उन राति महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थींदी ऐं उहा निशानी मां अॼु ॾिठी आहे त पूरी थी वई आहे। सुबुह जो हिकिड़ो शख़्स जेको राहिब आहे, जेको तौरात जो इल्म रखण वारो आहे, मक्के मुकर्रमा में हरम पाक में आयो आहे। बैतुल्लाह में माण्हू टोलियूं कयो वेठा आहिनि। चवण लॻो त अवाम छा मूंखे ॿुधायो त सुबुह सादिक सुबुह जो कंहिं वटि को घर में बचड़ो ॼाओ आहे, कंहिंजे घर में को नीगर ॼाओ आहे। सभिनी लाइ इल्मीअ जो इज़हार कयो, मगर कुझु देर खां ख़बर पई त हज़रत अब्दुल मुतलिब जे घर में महबूब मुस्तफा जी आमद थी वई आहे। त उन इज़हार कयो त हाणे महिरबानी कयो मूंखे उन जी ज़ियारत करायो। उन जो जॾहिं इसरार वधियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे खणी करे हरम पाक में आणे करे ॾसियो वियो उन राहिब खे।
जेडी मलो न महबूब जे चेहरे मुबारक ते नजर पईया महबूब के दिसंदे जेडी मल फरम अर्ज करन लगो हुजूर मां इन जे पेरान मुबारक हटाए करे कमीस मुबारक हटाए करे बिनी कंदन जे दरमियान कुछ दिसन चाया तो जेडी मल न महरे नबूवत ते मोहरे नबूवत ते उन ईसाई राहब जी नजर पईया हिकदम जमीन ते गिरी पयो बेहोश थी वियो कुछ देर खां बाद में होश आयो महबूब के त वापस खणी वया पर माण्हू हैरान थी वया त हिन खे छा थियो जेडी महिल उहो आयो वा होश में चवण लॻो या असफा या माशरल यहूद ए यहूद जागिरो हाय अफसोस जो अज असां मझा नबूवत हली वई छो जो अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल में हजरत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम मोकलियो हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत मूसा कलीमुल्लाह नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम कई नबी अल्लाह ताला इनमें मोकले करे बनी इसराइल जी इज्जत मान मर्तबे के बुलंद फरमायो हो इस ताईं जो जमीन जे चारों तरफ इन बनी इसराइल जो नालो चर्चो बुलंद हो पर इन नबी आखिरी ज़माने जे सदके ए अरब बारो अज अमा सा का खटे वियो जो अमा जे इन महबूब जे करे सजी दुनिया में अमा जो चर्चो हलंदो ए अरब बारो अमा खुशू मल्हायो ए अरब बारो तमा बड़ा खुश नसीब आयो जो अमा मज महबूब तशरीफ फरमा थियो आ प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते वो शख्स चवण लगो अवा खुशू मल्हायो पो छो न उन आका जे अचण ते असां खुशू मल्हायूं जो अम्मा आमिना जे घर में सरदार अची वियो सब दिल सां दुरूद पढ़ो दिलदार अची वियो ओ सब दिल सां दुरूद पढ़ो दिलदार अची वियो हे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद ऐं मीलाद अरबी लफ्ज़ केड़ो अरबी लफ्ज़ जेकरे इनके अंग्रेजी में छा चेबो बर्थडे न अंग्रेजी में इनके बर्थडे चेबो असा के बर्थडे जल्दी समझ में अची वेंदो त बर्थडे छा आहे ठीक है जमण वारी रात जमण वारो ॾींहुं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में आया असा मीलाद मल्हाए रहिया आहियूं ठीक है हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो खुशी करे रहिया आहियूं पर जे बि शख्स पंहिंजे औलाद जो मीलाद करे उन जो अचण वारो ॾींहुं मल्हाए या सालगिरह करे त जेकॾहिं नंढड़ो ॿार आहे त उन जे लाइ तोहफ़ो खणी वञिबो आहे यानी जेकॾहिं रांदीको आहे त रांदीका खणी वञिबा वॾड़ो आहे त नंढड़ो आहे त उन जे लाइ रांदीका जेकॾहिं वॾो आहे त उनखे जेका चीज़ पसंदि हूंदी आहे न उहा चीज़ उनखे तोहफ़े में ॾिनी वेंदी आहे त असां अव्हां जे हिन अचण वारे ॾींहं ते इन जी ख़ुशीअ में अव्हां खे असां तोहफ़ो पेश था कयूं त महबूब जे मीलाद मल्हाइण वारो महबूब जो इश्क जो दम भरण वारो जेॾी महिल हबीब जो हीअ महीनो रबीउल अव्वल आयो आहे त अव्हां महबूब लाइ तोहफ़ो कहिड़ो आंदो महबूब जे अचण वारी रात अचण वारी अव्हां सभिनी महबूब लाइ को तोहफ़ो सोचो आहे भला क्या पेश करें तुझको क्या चीज हमारी है क्या पेश करें तुमको क्या चीज
हमारी है, ये दिल भी तुम्हारा है, ये जान भी तुम्हारी है। जेकॾहिं असां महबूब अलैहिस्सलाम खे ख़ुश करण चाहियूं था, महबूब जे लाइ असां 12 रबीउल अव्वल ते महबूब अलैहिस्सलाम खे तोहफ़ो ॾियण चाहियूं था, त पोइ महबूब अलैहिस्सलाम जी पसंदि खे ॾिसणो पवंदो त आका तुंहिंजी पसंदि कहिड़ी आहे। त असां हदीस जो मुतालो कयो त अल्लाह तबारक ताला जे हबीब फरमायो, कुर्रतु ऐनी बिस्सलात, मुझे अखियुनि जी थधाण नमाज आहे। त प्यारा मोहतरम इस्लामी भाइरो, जेकॾहिं नमाज में सुस्ती ही त अॼु हिन मीलाद जे सदके महबूब जे मीलाद जे अचण, मीलाद वारी रात अचण खां पहिरियां असां महबूब खे तोहफ़ो पेश कयूं। आका असांजी नमाज में सुस्ती हुई, पर जेकॾहिं तुंहिंजे अखियुनि जी थधाण आहे, जेकॾहिं तूं नमाज पढ़ण सां नमाज तोखे एॾी वॾी पसंदि आहे, त पोइ अॼु खां पोइ असांजी का बि नमाज कज़ा न थींदी। छो जो असां महबूब खे ख़ुशि करण चाहियूं था। जेकॾहिं महबूब तोखे ॾाढी पसंदि आहे त असां महबूब जी सुन्नत ॾाढी रखंदासीं। हिन महबूब अलैहिस्सलाम जी अचण वारी रात जे असां हिन ॾाढ़ीअ जो तोहफ़ो महबूब खे पेश कयूं, असां सुन्नतनि जो तोहफ़ो पेश कयूं। अहिड़ी तरह हुज़ूर अलैहिस्सलाम जे सुन्नतनि खे अपनाईंदासीं त महबूब अलैहिस्सलाम जेके राज़ी करण में असां कामयाब थी वेंदासीं। जो अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह, अवां पंहिंजी उम्मत खे क़यामत जे ॾींहुं कहिड़ी तरह सुञाणींदव? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मुंहिंजी उम्मत जा चेहरा ऐं हथ ईअं चोॾीअ जे चंड वांगुरु चमकंदा हूंदा, छो जो उहे नमाज़ पढ़ंदा हूंदा। नमाज पढ़ंदा, पेशानी उन्हनि जी नमाज जे करे चमकंदी, वज़ूअ जे करे उन्हनि जा ॿाहूं ऐं चेहरो चमकंदो हूंदो। पोइ ईअं न थिए जो हिते असां आशिक़ रसूल हुजूं, हुते असां नमाज पढ़ण वारा ई न हुजूं, हुते असांजो आशिक़नि में नालो ई न हुजे, बल्कि गुलामनि में ई नालो न हुजे, असां ख़ुशफ़हमीअ में मुब्तला हुजूं। मुफ्ती सरदार अहमद साहब फरमाइनि था, फैसलाबाद वारा, त जेकॾहिं अल्लाह जो हबीब पूरी ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो चवे हा या उम्मती, असां सॼी ज़िंदगी चऊं या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, तॾहिं बि न हिकिड़ो दफ़ो उम्मती चवण जो बदिलो या हिकिड़ो दफ़ो न उम्मती चवण जो असां हक़ अदा न करे सघूं हा। जॾहिं त महबूब अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया में आया, तॾहिं सजदे में वञी करे या उम्मती रब हबली उम्मती जी रट लॻायूं। ऐं असां आहियूं जेका महबूब जी अखियुनि जी थधाण उन खां परे थी बीठा आहियूं। हाणे मां महबूब अलैहिस्सलाम जी मीलाद जे मुतालिक़ बयान करे रहियो आहियां। अव्हां जे चेहरनि ते हक़ीक़ी माना में आऊं ख़ुशी ॾिसी रहियो आहियां। अव्हां मुस्कुराए रहिया आहियो, अव्हां जे दिल में हबीब जी मोहब्बत नज़र अची रही आहे। यानी मालूम थियो त अव्हां सभई महबूब सां मोहब्बत करण वारा आहियो। छो जो महबूब सां मोहब्बत आहे तॾहिं त तव्हां हिते आया आहियो। इहा इन ॻाल्हि जी निशानी आहे त तव्हांजी महबूब सां मोहब्बत आहे। पर थोरो असांखे गौर करणु खपे। मुंहिंजो घर आहे दौलतपुर, मां हितां गाॾीअ में चढ़ा हींअर वेंदुसि दौलतपुर त मूंखे हिन पासे वञणो हूंदो, पर जेकॾहिं मां हेॾां वेंदुसि त हेॾां दौलतपुर न लभंदी। पर जेकॾहिं मां चवां त मां वञा हेॾां त केरु जवाब काॾे थो वञे? चए दौलतपुर। जे दौलतपुर तुंहिंजे पुठिए पासे, दौलतपुर जो रस्तो हेॾां आहे। चए न, मूं चयो दिलि में पकी नियत आहे त मां वञा दौलतपुर। मुझे दिल में पक्की नियत आहे, मुंहिंजो ज़हन बि साफ़ आहे ऐं मां सच में बि वञा दौलतपुर थो। अॻियो चवंदो वाकई तूं सच थो चईं, पर रस्तो ग़लति पकड़ियो अथई। तूं भले मुंहिंजी ॻाल्हि न मञ, पर इन रस्ते सां तोखे दौलतपुर न लभंदई। हा, तुंहिंजी दिलि सही आहे, हा तुंहिंजो दिमाग़ सही आहे, तुंहिंजे दिलि में वञण जो पको इरादो आहे त उहो सही हूंदो, पर रस्तो ग़लति वरितो अथई। जेकॾहिं तव्हां महबूब जो मीलाद कयो आहे त तव्हांजो रस्तो दुरुस्त आहे। जेकॾहिं महबूब
महबूब जे ज़िक्र ते तव्हां ख़ुशि था थियो, तव्हां जो रस्तो दुरुस्त आहे। पर जेकॾहिं तव्हां नमाज़ नथा पढ़ो त इहो रस्तो ग़लति वतो आहे। छो जो महबूब सां मुहबत करण वारो महबूब जो आशिक़ हुजे ऐं महबूब जे अखियुनि जी थधाण नमाज़ न पढ़े, नमाज़ जो मस्जिद जे भरिसां गुज़री वञे, आज़ान ॿुधे मस्जिद में न अचे, रस्तो ग़लति पकड़ियो अथई। ए आशिक़ रसूल, जेकॾहिं तुंहिंजी महबूब सां मुहबत हुजे, छोकिरनि ते बि तूं गारियूं ॾी घटि वधि ॻाल्हाए, पाड़े वारनि खे ईज़ाए, सम्झी वञा रस्तो ग़लति पकड़ियो अथई। जंहिं रस्ते खे तूं छॾे अची पियो, रस्तो उहो महबूब ॾे वञण वारो आहे, पर तूं रस्तो उहो वठियो पियो वञे जेको महबूब खां तोखे दूर पियो कंदो वञे। जेकॾहिं गार गंद ज़बान ते आहे, जेकॾहिं नमाज़नि जो असां पाबंदी नथा कयूं, जेकॾहिं असां दीन खां दूर थींदा पिया वञूं, ईअं सम्झो त मुहबत दिल में आहे, महबूब सां मुहबत आहे, पर तव्हां कम अहिड़ा पिया कयो जेको महबूब से मुहबत खां तव्हांखे दूर पिया कनि। रस्तो तव्हां उबतो पिया वञो, रस्तो सुबतो उहो आहे जेको महबूब जी तालीम वारो आहे, जेको महबूब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे ॾसे वियो आहे। पोइ अॼु खां पोइ नमाज़ जी पाबंदी कंदासीं, नमाज़ जी सुस्ती खे छॾे ॾींदासीं। अॼु खां पोइ इंशाअल्लाह अज़्ज़ व जल दाढ़ी बि रखंदासीं। अॼु खां पोइ इंशाअल्लाह अज़्ज़ व जल असांजा रोज़ा बि क़ज़ा न थींदा। पर ॿी ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो मीलाद कहिड़ी तरह मल्हायो। हाणे ही हेॾो वॾो जलसो कयो वञे, इज्तिमा कयो वञे, कंहिंखे एतिरी ताक़त हुजे ई न। पोइ महबूब जो मीलाद हर शख़्स करे छॾे सघे थो, हर फर्द करे सघे थो। जेकॾहिं तूं ग़रीब आहीं या अमीर आहीं, महबूब जो मीलाद मल्हाइण जो हिकु बहितरीन तरीक़ो उहो बि आहे जेको महबूब खुद उहो तरीक़ो अपनायो आहे, उहो आहे महबूब जे मीलाद में रोज़ा रखण। अदा रोज़ा रखण में त ख़र्च कोन लॻंदो न, त रोज़ा रखे करे बि महबूब जो मीलाद मल्हायो वञे थो। इहा बि ॻाल्हि तमामु दुरुस्त आहे कि ग़रीब मिस्कीन जी मदद करे बि महबूब जो मीलाद मल्हाए सघिजे थो। ऐं महबूब कंहिंजी मदद करे, जानी मदद करे या माली मदद करे या कंहिंखां कहिड़ी तरह ताउन करे, नियत कयो त महबूब जे मीलाद जे सदके आऊं हिनजे हीउ कमु करे रहियो आहियां, इहो बि महबूब जो मीलाद आहे। अव्हां जे दिलि में महबूब जी मुहबत हुअणु खपे ऐं रस्तो दुरुस्त पकड़ण खपे। त अल्लाह चाहियो त इहो रस्तो असांखे सिधो जन्नत वठी हलंदो ऐं महबूब जे पोयां पोयां असां इंशाअल्लाह अज़्ज़ व जल जन्नतुल फिरदौस में पहुचंदा। अल्लाह ताला अव्हां जी असांजी मग़फ़िरत फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।